नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाहण खां ख़बर ॾींदा हलूं त दारावाहण ऐं उन जे भरपासे जे इलाइक़नि में चोरियुनि जो आज़ार वधी वियो आहे। मालवंद ॻोठण रातूं जागण ते मजबूर आहिनि। पुलिस हर पासे खां बेनियाज़ थी सिर्फ़ खाटाऊं पटण सां लेन देन में मसरूफ़ है। ताज़ो हिकु राति टिमोर भरिसां ॻोठ शमशेर महर ऐं ॻोठ मोहम्मद खान मां चोरनि ट्रांसफार्मर लाइ फरार थी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि अली मोहम्मद, कुर्बान, गुलाम नबी ऐं ॿियनि जो चवणु आहे त पुलिस बर वक़्तु रिपोर्ट ॾिनी पर को बि खड़तेल न निकितो आहे। होॾां मुख़्तलिफ़ ॻोठनि साफ़िन अॻियां दाईंदे ॿुधायो त असांजो ट्रांसफार्मर राति जो चोर लाहे विया आहिनि। असां दारावाहण चौकी ते NC दाख़िल कराई ऐं बिजली वारनि खे बि इतला ॾिनो, पर हिन वक़्त ताईं का बि चुरपुर नज़र नथी अचे। असीं ग़रीब माण्हू आहियूं। बिजली वारा असां खां 90,000 रुपया घुरिया आहिनि। हिननि चयो आहे त असां ग़रीब मज़दूर आहियूं। असां तक जे MPA MNA खां मुतालबो करियूं था त असांजे ॻोठ खे ट्रांसफार्मर ॾिनो वञे। उन खां अलावा चोरनि ऐं ॿियनि समाजी बुराइनि ते कंट्रोल कंदे असां मां बेचैनी ऐं परेशानी वारो माहौल ख़तमु कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।